खबर जो सिलसिलो जारी रखंदे ख़बर शामिल करण समारोह में डॉक्टर हेमलाल वाघाणी जी रिपोर्ट मुजिब समारोह जे समाज ऐं सोशल वर्कर परेश कास्करी जी मेज़बानी हेठ सिंध असेंबली जे सीनियर स्पेशल सेक्रेटरी मियां हाजी 46 सालगिरह जो मीडिया सेंटर समारोह में केक काटण वारी तकरीब कोठाई वई, जंहिंमें सियासी समाजी धुरनि शहरनि इलाइक़ी वासियुनि वॾी तादाद में शिरकत कई। सालगिरह तकरीब में अॻूणो सदर समारोह खान मोहम्मद कास्कली, अली हैदर कास्कली, मीडिया सेंटर समारोह जो सदर रिजवान अदरी, नायब सदर नादर अली ब्रोई, जनरल सेक्रेटरी महेश बशीर शाहनी, अमीन बलोच, सिकंदर कायम खानी, आशिक राजपूत समेत सियासी समाजी अॻुवान तोड़े साहब ने शिरकत कई। इन मौके ते शिरकत कंदड़ मियां हाजी मोहम्मद हसन शाह के सालगिरह जी दिल जी गिराम सां वाधायूं पेश कई वयूं ऐं संदसि दुआ उम्र लाइ सिहत लाइ पिणु दुआऊं घुरी वयूं। रोशन मुस्तक़बिल लाइ ख़ासि दुआऊं पिणु घुरी वयूं। तकरीब में सियासी समाजी धुरनि तोड़े साहब साईं हाजी मियां मोहम्मद हसन शाह साहब बेहतरीन शख्सियत जो मालिक हुजण सां गॾु गरीब ऐं मिस्किन माण्हू जो सां प्यार कंदड़ आहे। हिन हमेशह मज़लूम ऐं मिस्किन माण्हुनि जो साथ ॾिनो आहे। संदसि अल्लाह ताईं सिहत ऐं वॾी जमानत करे।